असांजो काइद मोहतरम बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जेका एहतजाजी तहरीक शुरू कई आहे या इस्लामाबाद ताईं ईंदी ऐं इनखे लाया वेंदो। असांजे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जी कॉल लेकिन वो खुद साइकिल पे नहीं गया, उसने पूरी कौम को मजबूर कर रहा कि वो सब्सिडी ॾियनि था जॾहिं खंड या कणक घुराइनि था त उन्हनि खे सब्सिडी ॾियनि था, माना जेको इम्पोर्टर आहे विच में उन खे मिले थो ऐं जेका ख़रीद सघनि था, पर जेको ज़मीनदार आहे उन खे सस्तो ॾियनि, सस्तो जेको आहे सो कलर ॾियनि, त मुंहिंजे ख़्याल सां उपत वधीक थींदी ऐं जंहिं चवनि था त डॉलर बचाइणु खपे उन में तव्हांजो डॉलर बचंदो। मां हींअर सम्झां थो यादि हुजे। ख़बरों ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।